सेवण मावा के ख़बर ॾींदा आहियूं तालका रिपोर्टर मोहम्मद सफ़र सेवानी जी रिपोर्ट मुताबिक़ सेवण में हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जी ज़ाहिरीन लाइ मुसाफ़िर खानो जेको गोल्डन गेट जे ओलह तरफ़ खां आहे, जेको केतिरनि सालनि खां औक़ाफ़ खाते जे अमलदारनि बंदि कराए ज़ियारतुनि खे रिहाइश जी जॻह खां महरूम करे छॾियो आहे। जॾहिं त हीउ बदबख़्त मुसाफ़िर खानो तमामु बहितरीन ठहियल आहे। ज़रियनि खां मालूम थियो आहे त हीउ मुसाफ़िर खानो मुशर्रफ सरकार जे दौर 2002 में ज़ाइरीन जी रिहाइश लाइ तामीर करायो वियो हो। हिन मुसाफ़िर खाने में वाशरूम वज़ू खानो जी सहूलियत पिणु मौजूदु हूंदी हुई। हज़रत कलंदर लाल शहबाज़ रहमतुल्लाह अलैह जा ग़रीब ज़ियारती अची रिहाइश कंदा हुआ। हीउ मुसाफ़िर खानो औक़ाफ़ खाते सेवण जी नाअहली जे करे केतिरनि सालनि खां बंदि कयो वियो आहे। सेवण जे सुजान धुरनि ऐं अवाम मुतालबो कयो त हिन औक़ाफ़ खाते जे मुसाफ़िर खाने जी मरम्मत कराए दरगाह ते ईंदड़ ज़ाइरीन खे रिहाइश जी बुनियादी सहूलियत मुयसर कराए ॾिनी वञे त जीअं मज़ार ते ईंदड़ ज़ाइरीन खे हिन महांगाईअ जे दौर में प्राइवेट मुसाफ़िर खाननि ऐं प्राइवेट काफ़ियुनि में रहणो न पवे ऐं ग़रीब ज़ाइरीन जो हीउ जाइज़ मसइलो हल थी सघे।